साईं सदाई करी मथे सिंध सुकार बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलामु अलैकुम। अज पान साइंस क्लास 6 बाब 8 मुतालिक पढ़ंदासीं। वीडियो के शुरू का आखिर ताईं तवज्जो ऐं शौक़ सां ॾिसंदव त इंशाअल्लाह ही बाब तव्हांखे ज़रूर समझ में अची वेंदो। उनखां पहिरियां अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त उनखे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कॉमेंट बॉक्स में पंहिंजी रायनि जो इज़हार कयो त जीअं ईंदड़ वीडियो में बहितरी आणे सघिजे ऐं ॿियनि दोस्तनि खे बि हिन वीडियो मुतालिक़ ॿुधायो त उहे बि हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। त अॼु पंहिंजो मौज़ू आहे तवानाई ऐं उन जा क़िस्म। हिन बाब में असां सिखंदासीं तवानाई छा आहे, तवानाई जूं सूरतूं या क़िस्म, मख़फ़ी, मुतहरिक, गर्मी, आवाज़ ऐं बिजली, तवानाई जो हिकु क़िस्म मां ॿिए क़िस्म में तब्दील थियणु, तवानाई खे महफ़ूज़ करणु, तवानाई खे तब्दील कंदड़ शयूं जहिड़ोकि रेडियो, टीवी, बल्ब, कपिड़नि धोइण वारी मशीन, कैलकुलेटर ऐं ड्रिल मशीन वग़ैरह, तवानाई जा ॿीहर इस्तेमाल लाइक़ थींदड़ ज़रिया, असांजी ज़िंदगी ऐं तवानाई। तवानाई उहा सलाहियत आहे जंहिंजे वसीले असां केतिरा ई मुख़्तलिफ़ कम ऐं सरगर्मियूं करे सघंदा आहियूं, जिन खे आम तौर ते कमु करणु चइबो आहे। तवानाई खे कमु करण वारी सलाहियत पिणु चइबो आहे। तवानाई जे करे असां सॼो ॾींहुं को न को कमु कंदा रहंदा आहियूं। उन खे मापण लाइ जोल या यूनिट इस्तेमालु कबो आहे। तवानाई फ़क़ति असांजे जिस्म में न हूंदी आहे, पर उहा असांजे चौधारी पसगरदाई में बि केतिरनि ई शिकिलनि ऐं क़िस्मनि में मौजूदु हूंदी आहे। गर्मी ऐं रोशनी जेका असां सिज मां हासिलु कंदा रहंदा आहियूं, गाॾियुनि ऐं मोटरनि कारनि में जेको ॿारण असां कतबु आणियूं था, घर में जेका बिजली कमु आणियूं था, से सभई तवानाई जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि जेकी असांजे माहौल या पसगरदाई में ई मौजूदु हूंदा आहिनि। तवानाई जा ॿिया बि केतिरा ई क़िस्म थियनि था जेकी असांजे पसगरदाई में ज़ाहिर तौरु ॾिसण में नथा अचनि, पर उहे ज़रूरु मौजूदु हूंदा आहिनि। जहिड़ोकि के चुरंदड़ शयूं जीअं मोटर कार, डुकंदड़ माण्हू या को साइकिल हलाईंदड़, उन्हनि सभिनी में तवानाई मौजूदु हूंदी आहे ऐं उहा मुतहरिक तवानाई काइनेटिक एनर्जी हूंदी आहे। या वरी उहा तवानाई हूंदी आहे जेका तव्हां ज़मीन खां मथे कंहिं ऊचाई ते पहुचण करे हासिलु कंदा आहियो। हिन क़िस्म जी तवानाई खे मख़फ़ी तवानाई पोटेंशियल एनर्जी चइबो आहे। तवानाई जा क़िस्म, फॉर्म्स ऑफ एनर्जी। थर्मल या गर्मी वारी तवानाई, थर्मल एनर्जी। ही तवानाई जो उहो क़िस्म आहे जेको असांखे गर्मी जे करे हासिलु थिए थो। जंहिं बि शइ खे गरम कबो आहे त उहा शइ गरम थी वेंदी आहे। असां पाणीअ खे टहिकाइण लाइ उनखे गरम कंदा आहियूं, तॾहिं उहो टहिकणु शुरू कंदो आहे। गर्मी वारी तवानाई थर्मल एनर्जी जो ॿियो कुदरती ज़रियो या क़िस्म सिज आहे। सिज असांजे समूरे शमसी निज़ाम खे गर्मी वारी तवानाई पहुचाए उनखे गरमाइश मुहैया करे थो। आवाज़ वारी तवानाई, साउंड एनर्जी। ही तवानाई जो उहो क़िस्म आहे जेको कंहिं शइ जे ज़रड़नि में लर्ज़िश यानी हरकत पैदा करण सां हासिलु थींदो आहे। आवाज़ हर हिकु ज़रड़े खे उन जे लर्ज़िश करण वारे हद ताईं मुंतशिर करे तहरुक में यानी हरकत में आणे थो ऐं पोइ उहो तहरुक हिकु ज़रड़े खां ॿिए ज़रड़े ताईं हलंदो रहे थो, जंहिं करे उन्हनि ज़रड़नि में लर्ज़िश यानी वाइब्रेशन पैदा थींदी रहे थी। पर आवाज़ कॾहिं बि ख़िला मां गुज़री न सघंदो आहे। हिन जो मतिलबु इहो थियो त आवाज़ खे गुज़रण लाइ यानी हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं पहुचण लाइ कंहिं न कंहिं मादे वारी शइ जी ज़रूरत हूंदी आहे, जंहिंखे वास्तो यानी ज़रियो या मीडियम चइबो आहे। जेतिरो आवाज़ वॾो हूंदो त ओतिरी उन में तवानाई बि ज़्यादा हूंदी। आवाज़ खे हमेशह हिकु हंधि खां ॿिए हंधि पहुचण लाइ हवा जे ज़रड़नि या नहरी शइ जे ज़रड़नि जी ज़रूरत पवंदी आहे,
जंहिं करे उहो वास्ते जे ज़रड़नि में लर्ज़िश यानी वाइब्रेशन बि वधीक पैदा कंदो आहे। बिजली वारी या बरक़ी तवानाई इलेक्ट्रिकल एनर्जी ही तवानाई जो हिकु ॿियो क़िस्म आहे जेको दरअसल काटू चार्ज वारनि इलेक्ट्रॉननि जो कंहिं बरक़ी सर्किट में वहकिरो हूंदो आहे। बिजली असांजी ज़िंदगी में तमामु अहम हिसो आहे। बिजली असांजे घरनि में बिजली वारनि शयुनि अप्लायंसिस जहिड़ो रोशनी ॾींदड़ शयूं बल्ब, ट्यूबलाइट, पंखा ऐं टीवी वग़ैरह जे हलाइण लाइ बेहद ज़रूरी आहे। मुतहरिक तवानाई काइनेटिक एनर्जी हीअ उहा तवानाई आहे जेका हर हिकु चुरपुर कंदड़ या मुतहरिक जिस्म में मौजूदु हूंदी आहे। हीअ तवानाई चुरपुर या तहरुक मोशन मां हासिल थींदी आहे। जेकॾहिं चुरपुर तेज़ हूंदी त मुतहरिक तवानाई वधीक ज़्यादा थींदी। तेज़ हलंदड़ यानी वॾी स्पीड सां हलंदड़ मोटर कार, साइकिल हलाईंदड़ माण्हू, बिजली जे सर्किट जे अंदरि इलेक्ट्रॉननि जो वहकिरो या कंहिं ॿार जो डोड़णु, उहे सभई मुतहरिक तवानाई जा क़िस्म आहिनि, छाकाणि त उन्हनि सभिनी मिसालनि में जिस्म चुरपुर यानी मोशन में हूंदा आहिनि। मख़फ़ी तवानाई पोटेंशियल एनर्जी मख़फ़ी तवानाई दरअसल गॾु थियल यानी स्टोर्ड तवानाई हूंदी आहे जेका हर कंहिं जिस्म में मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं को जिस्म चुरपुर या तहरुक में न बि हुजे ऐं उहो मुकमल तौर ते साकिन यानी स्टेशनरी हुजे पर उन में मख़फ़ी तवानाई ज़रूरु हूंदी आहे। मख़फ़ी तवानाई दरअसल हिकु क़िस्म जी माप या मीजर हूंदी आहे जंहिंजे वसीले ख़बर पवंदी आहे त कंहिं जिस्म में केतिरे क़दुरु तवानाई आहे ऐं उन जे करे उहो केतिरो कमु करे सघंदो। मख़फ़ी तवानाई ते ऊचाई ऐं हंधि ऊचाई यानी हाइट ऐं हंधि पोज़ीशन जो पिणु असरु थींदो आहे। जेतिरे क़दुरु को जिस्म ऊचाई ते हूंदो ओतिरे क़दुरु उन में मख़फ़ी तवानाई बि ज़्यादा हूंदी। मिसाल तौरु कंहिं ऊचाई ते रखियल पथर या मेज़ ते रखियल को किताब या दॿायल को स्प्रिंग हुजे त उन्हनि सभिनी शयुनि में मख़फ़ी तवानाई जमा थियल हूंदी आहे। तवानाई जे सभिनी क़िस्मनि खे ॿिनि मुख्य दर्जनि में विरहाए सघे थो यानी मुतहरिक तवानाई काइनेटिक एनर्जी ऐं मख़फ़ी तवानाई पोटेंशियल एनर्जी। मुतहरिक ऐं मख़फ़ी तवानाई में फ़र्क़ु डिफरेंस बिटवीन काइनेटिक एंड पोटेंशियल एनर्जी। मुतहरिक तवानाई ही उहा तवानाई हूंदी आहे जेका चुरपुर मां हासिल थींदी आहे। मख़फ़ी तवानाई हर कंहिं जिस्म जे अंदरि गॾु थियल या जमा थियल तवानाई हूंदी आहे। मुतहरिक तवानाई जो दारोमदार जिस्म जे माए यानी मास ऐं उन जे चुरपुर जे रफ़्तार ते हूंदो आहे। मख़फ़ी तवानाई जो दारोमदार जिस्म जे माए मास ऐं उन जे ज़मीन खां मथे वारी ऊचाई ते हूंदो आहे। तवानाई जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो तब्दील थियणु कन्वर्ज़न ऑफ डिफरेंट फॉर्म्स ऑफ एनर्जी। हिन ज़मीन ते तवानाई केतिरनि ई सूरतुनि ऐं क़िस्मनि में मौजूदु रहे थी पर उहा कॾहिं बि हिकु सूरत में क़ाइमु नथी रहे। उहा हिकिड़े क़िस्म मां ॿिए क़िस्म में तब्दील थींदी रहे थी जंहिंजो दारोमदार बि मुख़्तलिफ़ हालतुनि यानी सिचुएशन्स ते पिणु हूंदो आहे। मिसाल तौरु टीवी हलाइण लाइ बिजली जी तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे जंहिंखे उहा रोशनी ऐं आवाज़ वारी तवानाई में बदिलाए छॾींदी आहे। बिजली वारी तवानाई जो रोशनी ऐं गर्मी वारी सूरत में बदिलजण जो ॿियो मिसाल बिजली वारो बल्ब हूंदो आहे। कीमियाई तवानाई जी सूरत जे बदिलजण जो ॿियो मिसाल ॿारणु यानी फ्यूल आहे जेको कंहिं मोटर कार में कमु ईंदो आहे। ॿारणु जी कीमियाई तवानाई मोटर कार जी चुरपुर यानी हलण जी सूरत में मुतहरिक तवानाई में बदिलजी वेंदी आहे। प्यारा शागिर्दो, हेठि ॾिनल तस्वीरुनि में तव्हां ॾिसो त हिकु तवानाई ॿिए तवानाई में कीअं तब्दील थिए थी ऐं कीअं कमु करे थी। तवानाई जो माहौल ॾांहुं मुंतक़िल थियणु ट्रांसफर ऑफ एनर्जी इनटू द एनवायरनमेंट। जॾहिं टीवी खे बिजली वारी तवानाई मिलंदी आहे त पोइ उहा तवानाई कुझु हिसे खे अक्स पैदा करण लाइ रोशनी ऐं आवाज़ वारी तवानाई जी सूरत में बदिलाए छॾींदी आहे ऐं उन सां गॾु बाक़ी रहियल तवानाई माहौल में गर्मी वारी सूरत में वापसि मोटी ईंदी आहे।
अहिड़ी तरह जॾहिं बिजली जे बल्ब खे बिजली वारी तवानाई मिलंदी त उहा समूरी तवानाई असांखे रोशनी जी सूरत में कान मिलंदी आहे। उन बिजली वारी तवानाई जो काफ़ी हिसो माहौल में गर्मी जी सूरत में पखिड़िजी वेंदो आहे। उहो ई सबबु हूंदो आहे जो बल्ब रोशन करण ते तमामु गरम थी वेंदो आहे। तवानाई जी हिफ़ाज़त, कंज़र्वेशन ऑफ एनर्जी। इल्म तबियात में हिकिड़ो कानून वज़ह थियल आहे, हिकिड़ो कानून ठहियलु आहे जंहिंखे तवानाई जी हिफ़ाज़त वारो कानून चइबो आहे, जेको ॿुधाए थो त तवानाई खे न पैदा करे सघिजे थो ऐं न वरी उनखे ख़तमु करे सघिजे थो, पर उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि या सूरतुनि में बदिलाए सघिजे थो। जॾहिं तवानाई मुंतक़िल थींदी आहे त उहा हिकिड़े क़िस्म मां ख़ुदि ब ख़ुदि ॿियनि क़िस्मनि में बदिलजी वेंदी आहे। हिन तरह तवानाई हमेशह महफ़ूज़ रहंदी आहे मगर ज़ाया कान थींदी आहे। तवानाई जे हिन कानून जो मुशाहिदो असां पंहिंजे पसगरदाई में करे सघूं था। कंहिं मोटर साइकिल में जॾहिं ॿारण यानी फ्यूल वारी कीमियाई तवानाई मुतहरिक तवानाई में बदिलजी वेंदी आहे त उहा मोटर साइकिल खे तहरुक या चुरपुर में आणींदी आहे, पर उन सां गॾु तवानाई जो कुझु हिसो गर्मी ऐं आवाज़ में बदिलजी वेंदो आहे, जेको माहौल में मिली जज़ब थी वेंदो आहे। असां जॾहिं वॉशिंग मशीन खे कपिड़नि धोइण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं त उहा बिजली वारी तवानाई खे मुतहरिक तवानाई में बदिलाए छॾींदी आहे, यानी रूटर या चक्रे खे हलाइण में कमी ईंदी आहे जेका कपिड़ा धोईंदी आहे, पर उन सां गॾु आवाज़ ऐं गर्मी पैदा थींदी आहे जेकी पसगरदाई में मिली जज़ब थी वेंदा आहिनि, जंहिं करे अण इस्तेमालु थींदड़ तवानाई ज़ाया या ख़तमु न थी सघंदी आहे, पर उहा हिकु क़िस्म मां ॿिए क़िस्म में बदिलजी वेंदी आहे। हिननि ॿिन्ही मिसालनि में मुहैया थींदड़ समूरी तवानाई जो मिक़दारु इस्तेमालु थींदड़ ऐं गैर इस्तेमालु थींदड़ तवानाई जे मिक़दार जे बराबरि रहंदो आहे। तवानाई खे बदिलाईंदड़ शयूं, एनर्जी कन्वर्ट्स। उहे मशीनूं ऐं औज़ार जेकी तवानाई जे हिकिड़े क़िस्म खे ॿिए क़िस्म में बदिलाइनि था त जीअं तवानाई जी हिफ़ाज़त करे सघिजे, तन सभिनी खे तवानाई बदिलाइण वारियूं शयूं एनर्जी कन्वर्ट्स चइबो आहे। तवानाई बदिलाइण वारियूं शयूं असांखे वधीक कमु करण में पिणु मदद कनि थियूं, जंहिं करे असांजी ज़िंदगी जो मयार बि बहितर थी पवे थो। जेकॾहिं असां तवानाई बदिलण वारियूं शयूं जहिड़ो टीवी, वॉशिंग मशीन, बिजली वारो बल्ब वधीक इस्तेमालु कंदासीं त असां कमु बि वधीक मुकमल करे सघंदासीं। तंहिं करे उन्हनि शयुनि जी मदद सां असां तवानाई खे वधीक असराइते नमूने इस्तेमालु करे सघंदासीं ऐं असांजी ज़िंदगी जो मयार बि बहितर थी सघंदो। तवानाई बदिलाईंदड़ एनर्जी कन्वर्ट्स उहा मशीन हूंदी आहे जेका तवानाई खे हिकिड़े क़िस्म मां ॿिए क़िस्म में बदिलाए सघे थी। पोइ खणी उहे मशीनूं घरेलू इस्तेमालु वारियूं छो न हुजनि, जेकी असांखे तवानाई खे असराइते नमूने इस्तेमालु करण में मदद कनि थियूं। हेठि कुझु तवानाई बदिलाइण वारियूं आम शयूं ॾिजनि थियूं जेकी असांजे माहौल ऐं पसगरदाई में मौजूदु आहिनि। टीवी बिजली वारी तवानाई खे रोशनी, आवाज़ ऐं कुझु गर्मी वारी तवानाई में बदिलाए थी। वॉशिंग मशीन बिजली वारी तवानाई खे मुतहरिक, आवाज़ ऐं गर्मी वारी तवानाई में बदिलाए थी। ड्रिल मशीन बिजली वारी तवानाई खे मुतहरिक तवानाई, उन जे सुराख कढण वारी सुई खे फेराइण लाइ गर्मी ऐं आवाज़ वारी तवानाई में बदिलाए थी। रेडियो बिजली वारी तवानाई खे आवाज़ ऐं कुझु गर्मी वारी तवानाई में बदिलाए थो। बल्ब बिजली वारी तवानाई खे रोशनी ऐं कुझु गर्मी वारी तवानाई में बदिलाए छॾे थो। कैलकुलेटर या हिसाबी मशीन बिजली वारी तवानाई खे रोशनी ऐं कुझु गर्मी वारी तवानाई में बदिलाए थी। तवानाई जा ॿीहर इस्तेमालु थींदड़ ज़रिया, रिन्यूएबल एनर्जी सोर्सिस। हाणे असां उहो त सम्झी विया आहियूं त हर कंहिं मशीन खे कमु करण लाइ तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। अचो त ॾिसूं त उहा समूरी तवानाई किथां थी अचे। दुनिया जा केतिरा ई मुल्क मअदनी ॿारण फासिल फ्यूल वारी तवानाई ते दारोमदार रखनि था। मअदनी ॿारण ज़मीन जे अंदरि हज़ारे करोड़े साल अॻु नामियाती शयुनि, ॿूटनि ऐं जानवरनि जे ॻरण ऐं सड़ण जे करे ठहिया आहिनि। मअदनी ॿारण ज़मीन मां खाम तेल, क्रूड ऑयल, गैस ऐं कोयले जी सूरत में मिले थो। हिननि शयुनि खे दुनिया में तवानाई हासिलु करण लाइ वधि में वधि मिक़दार में इस्तेमालु कयो वञे थो।
हिन वक़्तु मअदनी ॿारनि खे तवानाई जे बुनियादी ऐं इब्तिदाई ज़रिए तौरु इस्तेमालु करण जा तमामु वॾा फ़ाइदा हासिलु कया विया आहिनि, पर ईअं करण सां हिकु तमामु वॾो नुक़सानु पिणु थिए थो जेको ॿियनि सभिनी फ़ाइदनि खां वॾो आहे। उहो नुक़सानु हीअ आहे त मअदनी ॿारनि खे वरी ॿीहर क़ाबिल इस्तेमालु बनाए नथो सघिजे। उहे ॿार तमामु महदूद आहिनि जिन खे वरी वरी इस्तेमाल में नथो आणे सघिजे। ऐं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जॾहिं असां वटि तवानाई हासिलु करण लाइ उन्हनि मां को बि ज़रियो मुयसरु कोन हूंदो। पर असां छा कंदासीं? पोइ असां छा कंदासीं? छा तव्हां दुनिया खे तवानाई खां सवाइ कुझु सम्झी सघो था? पर ख़ुशकिस्मती सां असां वटि तवानाई जा ॿिया बि केतिरा ई बेज़र हार्मलेस ज़रिया मौजूदु आहिनि जेकी मिक़दार जे लिहाज़ खां तमामु वसी ऐं बेहिसाब आहिनि। हीअ लामहदूद तवानाई जे ज़रियनि जा ज़रिया ॿीहर क़ाबिल इस्तेमालु ज़रिया रिन्यूएबल सोर्सिस ऑफ एनर्जी आहिनि। हिननि ॿीहर क़ाबिल इस्तेमालु थींदड़ तवानाई जे ज़रियनि में इब्तिदाई ऐं बुनियादी ज़रिया सिज, हवा ऐं पाणी आहिनि। तवानाई जे हिननि ज़रियनि खे वरी वरी इस्तेमालु करण सां उन्हनि खे लामहदूद ऐं ख़तमु न थींदड़ ज़रिया बनाए सघिजे थो। मअदनी ॿारनि फॉसिल फ्यूल जे भेट में तवानाई जे ॿीहर क़ाबिल इस्तेमालु थींदड़ ज़रियनि जे फ़ाइदनि में माहौलियाती फ़ाइदा बि हासिलु थियनि था, छाकाणि त उन्हनि मां के बि बेकार ऐं ज़हरीलियूं शयूं पैदा कोन थियूं थियनि जेकी माहौल खे गदिलो बनाए सघनि। उहे ज़रिया मअदनी ॿारनि जी भेट में वधीक सस्ता पिणु आहिनि। उहे लामहदूद ज़रियनि तौरु हासिलु करे सघजनि था ऐं उन्हनि खे बिल्कुलु आसानी सां इस्तेमालु बि करे सघिजे थो। जेकॾहिं असांखे ज़मीन जे माहौल जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं उनखे कुदरती हालति में बरक़रार रखिणो आहे त पोइ असांखे ॿीहर क़ाबिल इस्तेमालु वारा तवानाई जा ज़रिया पंहिंजे बुनियादी ज़रूरतनि लाइ इस्तेमालु करणा पवंदा, छाकाणि त मअदनी ॿारनि जे इस्तेमाल सां पैदा थियल हवा, ज़मीन ऐं समुंड जी आलूदगी मुस्तक़बिल जी ज़िंदगी लाइ वॾो ख़तरो बणियलु आहे। तवानाई ऐं असांजी ज़िंदगी, एनर्जी इन आवर लाइफ। हाणे जीअं त समूरे बाब जे अंदरि पढ़ी ई मालूम कयो आहे त तवानाई असांजे चौधारी हर हंधि मुख़्तलिफ़ सूरतनि ऐं क़िस्मनि में मौजूदु आहे। तवानाई कॾहिं बि ज़ाया कान थी थिए पर हिकु सूरत मां बदिलजी ॿी सूरत में बरक़रार ऐं महफ़ूज़ रहे थी। असां इहो पढ़ी आया आहियूं त कीअं बिजली वारी तवानाई मशीननि ऐं ॿियनि औज़ारनि में इस्तेमालु थियण सां मुख़्तलिफ़ सूरतनि में बदिलजी वञे थी। तवानाई असांजे माहौल में केतिरनि ई सूरतनि में महफ़ूज़ रहे थी ऐं उहा कॾहिं बि ज़ाया कान थी थिए। उहा फ़क़ति मुख़्तलिफ़ सूरतनि में ज़ाहिर थींदी रहे थी जेकी माहौल में मुंतशिर थी वञनि थियूं। मिसाल तौरु जेकॾहिं को ॾींहुं वधीक गरम थिए थो त जेका बि तवानाई असांखे सिज खां हासिलु थिए थी सा समूरी गर्मी जी सूरत में बदिलजी वेंदी आहे जेका असांजे माहौल ते बि गहरो असरु विझे थी ऐं उहो माहौल बि गरम थी पवे थो। हीअ गर्मी समुंड जे पाणी खे बि आबी बुख़ारनि में तब्दील करे छॾे थी जंहिंजे करे वायुमंडल यानी माहौल में घिम वधी वेंदी आहे। ॿूटा बि सिज मां ईंदड़ तवानाई यानी रोशनी हासिलु करे उनखे कीमियाई तवानाई में बदिलाए छॾीनि था। इंसानी जिस्म में गॾु थियल तवानाई, एनर्जी स्टोर्ड इन ह्यूमन बॉडी। तवानाई न फ़क़ति असांजे माहौल में मौजूदु रहे थी पर उहा असांजे बदन में पिणु मौजूदु आहे। उहा असांखे कमु करण जी सलाहियत मुहैया करे थी। असांजे बदन में जेतिरे क़दुरु वधीक तवानाई हूंदी त ओतिरे क़दुरु असां वधीक कमु करे सघंदासीं। पर असां हिन तवानाई खे कीअं कमु करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं? हिन सवाल जो जवाबु बिल्कुलु आसानु आहे। जीअं असांजे माहौल में ॿिया केतिरा ई तवानाई खे बदिलाईंदड़ एनर्जी कन्वर्टर्स मौजूदु हूंदा आहिनि, अहिड़ी तरह असांजो बदन बि तवानाई खे बदिलाइण वारी हिकु मशीन आहे। जेको खाधो असां खाई हज़म कंदा आहियूं सो असांजे बदन खे कीमियाई तवानाई ॾींदो रहे थो जंहिंखे असांजो बदन तवानाई जे ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि में बदिलाईंदो रहे थो। मिसाल तौरु जॾहिं असां डोड़ंदा आहियूं त खुराक वारी हासिलु कयल कीमियाई तवानाई मुतहरिक तवानाई में बदिलजी वेंदी आहे ऐं उनजो कुझु हिसो गर्मी वारी तवानाई जी सूरत में ज़ाहिर थींदो आहे। जॾहिं असां वरी ॻाल्हाईंदा आहियूं त असांजो बदन कीमियाई तवानाई खे आवाज़ वारी तवानाई में तब्दील कंदो आहे।